नासन पीर वसण में करबला के शहीदन की याद में जुलूस ऐं आज़ादारीअ जो सिलसिलो जारी है। तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल मारमल हराम महीनो ईंदे ही सॼे सिंध जियां पीर वसण में भी शहीदन की याद में आज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम मातमदारी जुलूसन जो जेको सिलसिलो है वो जारी थी वियो है। अचो त हितां जे जेके मौजूद मोमिन आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी मातम ऐं पंहिंजो आज़ादारी पंहिंजी शौक़ ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम असांजे मज़हब में क़ुर्बानियूं ॾिनियूं जीअं त असां उन्हनि जे लाइ कुझु करे सघूं। असां न्याज़ कंदा आहियूं, लंगर कंदा आहियूं ऐं पंहिंजो सबीलूं हलाईंदा आहियूं। 10 मुहर्रम ताईं बाक़दगे आज़ादारी थींदी आहे ऐं सॼी दुनिया में सॼी पाकिस्तान में आज़ादारी थींदी आहे बाक़दगे, जीअं त इमाम हुसैन जी आज़ादारी क़ाइमु रहे। असां जेको बि आज़ादार आहियूं, असांजी का औकात न आहे। असां मौला हुसैन जा सच्चा ऐं नेक आज़ादार आहियूं। असां ग़रीब आहियूं। हिकिड़े इमाम हुसैन जेकी करबला में गुरबत ॾेखारी आहे, असां उन जी पोइ लॻायूं। पंजाब मां ज़ाकिर भी आया आहिनि जेके असां वटि अशरो पढ़नि था ऐं असां में जेको न्याज़ लंगर हलनि था हर घर में। सरकार शहज़ादे कासम जी मेंदी कढंदा आहियूं। मौला अली असगर जा झूला भी आहिनि। इन में असांजा आज़ादार बाक़ाइदे सां मेहनत कंदा आहिनि। छोकिरा जेके भी तंज़ीम अज़मत सजाद जा आहिनि ऐं 8 तारीख़ जा भी जलूस आहिनि। मातम आज़ादारियूं पिड़नि ते वेंदा आहियूं। यहाँ पर पीर वसन पर बहुत बड़ा मजलिस आज़ा का प्रोग्राम होता है। रोज़ाना की बुनियाद पर यहाँ पे काफ़ी सारे ज़ाकिरीन आते हैं। हम इमाम हुसैन अलैहिस्सलाम की उस कुर्बानी को याद कर रहे हैं जो सदियों से इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने दी है। अपने नौजवान दिए हैं, अपने नादान दिए हैं, हमारी खातिर, दीन की खातिर। जो नस्लें आज तक बच चुकी हैं वो इमाम हुसैन ने बची हैं। शरीयत का दारो मदार, जो शरीयत डूब रही थी, यजीद जो ख़त्म कर रहा था हमारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शरीयत को ख़त्म कर रहा था, इमाम हुसैन ने बड़ी बड़ी कुर्बानियाँ देकर उसको बचा लिया है। पीर वसण में जेके ॻोठ आहिनि, मुख़्तलिफ़ ॻोठनि में असांजा 500 खां 600 अलम आहिनि जेके असां पंहिंजी लेबर सां गॾु तयारु कंदा आहियूं। ज़ुल्हज जी असां तक़रीबन 21-22 तारीख़ सां जेतिरा भी 500 खां 700 अलम आहिनि उहे असांजा लहंदा आहिनि 21 ज़ुल्हज खां। त 1 मुहर्रम खां 7 मुहर्रम ताईं सभई अलम असांजा चढ़ी वेंदा आहिनि। इनमें जेतिरा भी मोमिन आहिनि, आज़ादार आहिनि, पंहिंजे हिसाब सां ख़र्च कंदा आहिनि। कैमरामैन हाजी अली अकबर ज़रदारी सां फयाज़ अली ज़रदारी, KTN न्यूज़, पीर वसण।